निगरान वफ़ाक़ी हुकूमत गिलगित बल्तिस्तान में पाक फ़ौजी मुक़र्ररी जी तरदीद करे छॾी। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो चवण आहे त गिलगित जे घरू खाते मूजिब गिलगित बल्तिस्तान में सूरत हाल मुकम्मल तौर पुरअमन आहे। पाक फ़ौजी मुक़र्ररी जे हवाले सां ख़बरूं बेबुनियाद आहिनि। गिलगित में समूरा रोड, वापारी मरकज़ ऐं तालीमी इदारा मामूल मौजूब खुलियल आहिनि। आर्मी ऐं सिविल आर्म फोर्सिस जूं ख़िदमतूं करबला जे शहीदनि जे चालीहे ते अमन अमान बरक़रार रखण लाइ तलब कई वयूं आहिनि। अवाम जी जान ऐं माल जी तहफ़ुज़ लाइ CRPS 1998 जो कलम लागू पूरे ख़िते में लॻायो वियो आहे। नव मई ते जेको कुझु थियो उहा घरू वेढ़ जी कोशिश हुई, जंहिंजो हदफ़ मौजूदा आर्मी चीफ ऐं संदसि टीम हुई। अहिड़ो तासुर नथा ॾियणु चाहियूं त 9 मई जे जवाबदारनि ख़िलाफ़ का इंतकामी कार्रवाई थी रही आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो बयान चवे थो, राति जे वक़्तु दुकाननि खे बंदि करण जो फ़ैसिलो सूबनि खे एतमाद में वठी कंदासीं। बिजली जे मामले ते जल्द में फ़ैसिलो नथा करणु चाहियूं, अहिड़ो फ़ैसिलो नथा करणु चाहियूं जेको बाद में वापसि वठिणो पए। सिंध में अमन अमान खे बहितर बणाइण लाइ पुलिस ऐं रेंजर्स गॾियल तौर ते ऑपरेशन शुरू कयो वेंदो। कच्चे में धाड़ियलनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वेंदियूं। जैकबाबाद ऐं शिकारपुर में टारगेट ऑपरेशन जी पूरी तयारी कई आहे। अॼु खां DIGs ऐं SSPs जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं शुरू थींदियूं। सिंध जे निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर हारिस नवाज़ जूं ठठे में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त सिंध अंदरि दरगाहनि में सर्च ऑपरेशन कयो वेंदो। शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायूं जारी आहिनि। सिंध अंदरि कंहिंखे बि सियासी बुनियाद ते इंतकाम जो निशानो न बणायो वेंदो। इलेक्शन कमीशन 3 सालनि खां वधीक अरसे खां सूबे में मुक़ररु ऑफिसरनि खे वफ़ाक़ी गादी वारे शहर घुराए वरितो। इलेक्शन कमीशन पारां सेक्रेटरी एस्टेब्लिशमेंट डिवीज़न खे जारी ख़त में सेक्रेटरी ग्रुप OMG ऐं एक्स कैडर ऑफिसरनि खे बिना देर वफ़ाक़ रिपोर्ट करण जी हिदायत कई वई। रेंजर्स ऐं पुलिस जे ॻुझी इतला ते कराची जे इलाइक़े मलीर में कार्रवाई। हिकु ॾोहारी गिरफ़्तार कयल ॾोहारी नासिरुल्ला उर्फ़ गुड्डू जे कब्ज़े मां हथियार ऐं फुर कयल मोटरसाइकिल हथ। रेंजर्स तर्जुमान चवे थो, जवाबदार 21 अगस्त ते साथियुनि सां गॾु पेट्रोल पंप जे कैशियर खां 80 लख रुपया फुरिया हुआ। जवाबदार साथियुनि सां गॾु 23 जुलाई ते फुर दौरान मुज़ाहिमत ते हिकु शख़्स खे क़त्ल बि कयो हो। जवाबदार 250 खां वधीक फौजी वारदातुनि जो एतराफ़ कयो आहे। कराची जे इलाइक़े कोरंगी जे ज़मान टाउन में प्लास्टिक जे गोदाम में लॻल बाहि ते ज़ाब्तो अची वियो। 5 कलाकनि जी मुसलसल कोशिशुनि खां पोइ फायर ब्रिगेड अमले बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। बाहि लॻण जो कारण मालूम न थी सघियो। गोदाम अंदरि चमड़े ऐं प्लास्टिक जो सामान भरियलु हो। सखर जी सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे हाई प्रोफाइल कत्ल केस जा मुख्य कातिल आज़ाद घुमण लॻा। सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कत्ल वाक़िए खे 21 ॾींहं गुज़री विया। पुलिस कत्ल में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी। हफ़्ते खां इज़ाफ़ी चार्ज ते हलंदड़ ज़िले सखर जो नओं SSP बि मुक़ररु न थी सघियो। कश्मीर ज़िले मां अगवा थियल मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ अॼु 3 ॾींहं बि कंदकोट, कश्मीर, करमपुर, बख्शापुर, गौसपुर ऐं बदाणी में शटर बंद हड़ताल। हिंदू पंचायत जे सरिते मुखी जगदीश कुमार, नीगर जयदीप कुमार ऐं ॿिनि मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ कारोबार बंदि रखियो वियो। हिंदू पंचायत जे अॻवाननि जो चवणु आहे त जेसीं ताईं मुग़वियुनि खे बाज़ियाब न कराए वेंदो, तेसीं ताईं शटर बंद हड़ताल जारी रहंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सियासी समाजी तंज़ीमनि, वापारियुनि ऐं शहरियुनि तरफ़ां महांगाई ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल ऐं एहतिजाजी मुज़ाहिरा। खैरपुर, कंबर, कोठड़ी, न्यू सईदाबाद, बहराम, डोकरी, गढ़ी खैरो, जरवाड़, नवां जतोई, फुलजी स्टेशन, मीरपुर, बठोरो, राधण ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा ऐं रैलियूं। शहरनि जो चवणु आहे त महांगाईअ सबबि अवाम जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। लाड़काणे शहर भरिसां बाज़ीगर पुल वटि राइस कैनाल में ॿुॾी वियल नीगर जो लाश 2 ॾींहनि खां पोइ हथ अची वियो।
4 बरहनि जे नीगर शायान मंगरियो जो लाश कखराणी पुल वटां हथ कयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मलेरिया जे मर्ज़ में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थियण लॻो। कलोई में मलेरिया वधीक हिकु हयाती ॻड़काए वरिती। पौतियनि जो अंगु 3 थी वियो। केतिराई माण्हू मलेरिया में मुब्तला। डोकरी जे तालके अस्पताल समेत मुख़्तलिफ़ ख़ानगी अस्पतालुनि में रोज़ाने जी बुनियाद ते 150 खां वधीक मलेरिया जा केस अचण लॻा। ख़ैरपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि मलेरिया जा केस वधी विया। लाड़काने में इलाज लाइ आंदल नौजवान चांडका अस्पताल जे अमले जे मुबैना गफ़लत सबब फौत। नौजवान ग़ुलाम रज़ा खोखर जे वारसनि जो डॉक्टरनि ऐं अमले ते गफ़लत जो इल्ज़ाम। वारसनि जो वाक़े ख़िलाफ़ एहतजाज। डॉक्टरनि ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। छाछरो वेझो ॻोठ मूसा जे ढाणे में घर अंदरां नारी रेशमा जे लाश हथ अचण वारो मामिलो। नारी जे भाउ उस्मान रायमो जे फ़रियाद ते 4 जवाबदारनि ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल। नारी जो मुड़िस अब्दुल रहमान, ॾेर इस्माइल कमालदीन ऐं रहमतुल्लाह केस में नामज़द। जरवार वेझो मोटरसाइकिल सवारनि सां हादसो। औरत फौत, 2 ॼणा ज़ख़्मी औरत हुस्ना रहमियार ख़ान अस्पताल में ज़ख़्मनि जा सोन सहंदे दम धणी हवाले कयो। ॾेई भरिसां रोड हादसे में 1 ॼणो फौत, औरत ऐं ॿारड़ी ज़ख़्मी। औरत जो रओ मोटरसाइकिल जे फीथे में विचण सबबि होत ख़ासि खेली थॾे ते फौती जी घरवारी ऐं ॿारड़ी ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। सिंध में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर मिलण बाद ज्वाइनिंग न थियण ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी। दादू मोरो, मरकोट, सेवण, टडबागो, शहदादपुर, मिठियाणी, चुअड़ जमाली ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा कया विया। मुज़ाहिरनि जो मुतालबो आहे त जल्द खां जल्द टेस्ट पास उम्मीदवारनि खे ज्वाइनिंग ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में कराची में CM हाउस ऐं कराची प्रेस क्लब आॾो हड़ताल जो सिलसिलो शुरू कंदासीं। ऐं शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सालियाने उर्स जूं अॼु आख़िरी ॾींहं वारियूं तक़रीबूं जारी। भिट शाह जी नगरी में लखें ज़ाइरीन जी आमद। गुज़िरियल राति राग रिहाण जी महफ़िल में नामियारनि फ़नकारनि शमल अली मीराली, रजब फ़कीर, सैफ़ समेजो ऐं ॿियनि पंहिंजा कलाम पेश कया। अॼु ऑडिटोरियम हॉल में लतीफ़ी एवॉर्ड जी तक़रीब मुनक़द थींदी। गवर्नर कामरान टैसोरी तक़रीब में ख़ासि महिमान तौरु शिरकत कंदो। गवर्नर दरगाह ते हाज़िरी भरे मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़नि में एवॉर्ड ऐं इनाम विरहाईंदो।